सोप सीरियल ड्रामो खुदार खुदा जी किस्त छाजे करे आख़िर नथी अचे। हर माण्हू इन परेशानी में आहे। 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। खुदार ड्रामे जी छो नथी एपिसोड अचे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हीउ ड्रामो बलोची टाइप ते ठाहियो वियो आहे। बलोची ड्रामो आहे। सिंधी ऐं बलोची मिक्स करे ड्रामे खे रिकॉर्ड कयो वियो आहे। ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं कहाणी बि ॾाढी ज़बरदस्त आहे। बालाज ख़ान जी कहाणी आहे ऐं हीउ ड्रामो अन क़रीब तव्हां टेंशन न कयो, इहो रिलीज़ बक़ाया जी किस्त अची वेंदी। जेका टीं किस्त आहे अॼु या सुभाणे तव्हां ॾिसंदो तव्हांखे चैनल ते मिली वेंदी। ऐं हीअ अगरि ड्रामो तव्हां शौक़ सां ॾिसी रहिया हो त तव्हांखे इन जो इंतज़ारु त करिणो पवंदो। सुठी शइ जो इंतज़ारु यानी करिणो ई पवंदो आहे। इन जी कहाणी बि अहिड़े ई क़िस्म जी आहे। हिकु बहितरीनु कहाणी आहे। बालाज ख़ान ऐं काफ़ी ॿिया दुश्मन, मतिलबु ज़बरदस्त हीउ ड्रामो आहे। उमेदु आहे हीउ वीडियो तव्हां ॾिठो हूंदो। अगरि वीडियो तव्हां ताईं पुॻो आहे त असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे लाइक, फॉलो ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। हर अपडेट जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां मिले। ख़ुदा हाफ़िज़।